Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी छा पियो सोची रहा तू खाना हिराणा करम खान ना पियो वञे बचल खान ना तू खाना ख़बर ॿुधण में आई आहे त करम खान बचल खान जी दावत कई आहे। हाँ माना त हकीकत इहा आहे। हा ना तू खाना तोखे भला कीअं ख़बर पई? ना तू खाना ओताक ते वेठल माण्हुनि मां इहा ॻाल्हि ज़ाहिर थी आहे। हिराणा त पोइ पक सम्झ त बचल खान हाणे करम खान जे हथनि जो गुॾो थी वई। खणी जो पाण वणाइण लाइ करम खान बचल खान जी दावत कई आहे, पर बचल खान उन जे सभिनी हरकतुनि खां ॼाणू आहे, छो त बचल खान वॾो दाना माण्हू आहे। दा हिराणा करम खान जहिड़े शैतान माण्हू जे आॾो बचल खान जहिड़ो सादो माण्हू का माना कोन थो रखई। तूं ॾिसजांइ पिराणा हाणे इहो करम खान बचल खान जे हथां असांखे बि माराईंदो ऐं चङनि भलनि जा सिर खणाईंदो, छो जो करम खान नथो चाहे त हिन ॻोठ में अमुन थिए ऐं इहो करम खान बचल खान जे हथां ई ॻोठ जो अमन बर्बाद थो करणु चाहे, तॾहिं तोखे दावत ॾिनी अथई। ना तू खाना इहो तुंहिंजो वहम आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न थींदी। खुदा करे ईअं थिए पर लॻे कोन थो। ईअं संत हीअ सॼे ॻोठ जी बर्बादी जी दावत अथई। बचल खान अचे पियो त पोइ असांजो बि फर्ज़ थो थिए त बचल खान जो आदर भाउ कयूं। बिल्कुलु रैसा, बचल खान जी इज़त करणु तव्हांजो फर्ज़ु आहे, छो त हू तव्हांजे तॾे ते पियो अचे। वञ बचल खान खे वठी अच। जी बस। अचो बचल खान अचो। बचल खान ॾाढी ख़ुशी थी, एतिरी ख़ुशी थी जो मां बयान नथो करे सघां, जो तव्हां असांजी दावत क़बूल कई। सच पुछो करम खान त तव्हां मुंहिंजी दावत करे जेका मुंहिंजी इज़त अफ़ज़ाई कई आहे, मां हुन लाइ इंतिहाई थोराइतो आहियां। जो बचल खान इहे तव्हांजा थोरा मां लाहिण जी पूरी पूरी कोशिश कंदुसि। कमदार जी बाबा। हाणे तूं हीअं कर, वञी मानी लॻाए, मानी खाइण खां पोइ हिक ॿिए सां हाल अहवाल कंदासीं। जी बाबा, हाज़िर लग रहा हूं। अरे यार भोग फकीरा चोच वे यार वे खैर तो है ना वे सोलो थी वे तो हवाला ये खबर भोग फकीरा असुदा माने बचल खान जो थे करम खान वटे बस समझा तो को न को हल जरूर निकरंदो। अदा भोग भगवान कंदो त अमन ऐं शांति कायम थींदी। हाँ दी कमला, बस मालिक खे का बाझ पड़े। अदा भोग तूं ऐं धणी वेही कचहरी कयो त मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे अचां। भोग फकीर ख़बर अथई, अड़े चांहि जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। यार जे ॿिन्ही जी नियत ठीकु हूंदी नी, भॻवान भली कंदो। असुल में ॻाल्हि यार लख रुपए जी कई थी। वो चवंदा आहिनि त भलो सोचियो भलो ई थींदो। हाणे वञी त ॻाल्हि खे सम्झो आहे भोग फकीर त ईअं ई आहे। बचल खान तव्हांजे लाइ त सिर बि हाज़ुर आहे, जेकॾहिं तव्हां प्यार सां घुरंदो त। करम खान असीं सिर घुरण वारनि मां न, सिर ॾियण वारनि मां आहियूं। करम खान मूंखे अॼु हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, जॾहिं तव्हां चोर हुयो ई न त पोइ तव्हां ॻोठ जी तलाशी छो न वठणु ॾिनी? बचल खान हिकु त मुंहिंजी इज़त जो मसइलो हो, ऐं ॿी हक़ीक़त इहा आहे त उन वक़्तु ढोर मुंहिंजे ई वथाण ते ॿधल। छा तव्हांजे वथाण ते?
करम खान न मां इहा ॻाल्हि साबित थी त तव्हां चोरनि सां ॿधल हुयो। बचल खान, उन वक़्तु तव्हां सां मुंहिंजी दुश्मनी पई हले, ऐं ॿियो त चोर मुंहिंजी उताक ते लड़ी आया। उन करे ढोर मूं पंहिंजे वथाण ते ॿधराए छॾियो, सिर्फ़ तव्हांखे ॾेखारण लाइ। पर मां मञा थो त इहो मुंहिंजो ग़लति फ़ैसिलो हो, छो त तव्हां दुश्मनीअ जे न दोस्तीअ जे लाइक़ु आहियो। उन करे मूं सोचियो त टूट टूट चोरनि जो साथ ॾियण खां बहितर आहे त तव्हां जहिड़े मोतबर माण्हू सां हथ मिलायां। बचल खान, इन्हीअ करे मूं तव्हां ॾांहुं दोस्तीअ जो हथ वधायो। करम खान जॾहिं तव्हां दोस्तीअ जो हथ वधाए सघो था, पोइ त चोर बि ॾेई सघो था, या उन्हनि जा नाला ॾियण तव्हांजे शान जे ख़िलाफ़ आहिनि। बिल्कुलु बचल खान, बिल्कुलु। चोरनि जा नाला मां तव्हांखे ॾियां थो। चोर मूंखे तव्हां खां वधीक कोन्हनि। दरअसल मां सुतल हुयुसि, ओचितो अची कमदार मूंखे उथारियो। मां जीअं ई ओताक ते पहुतुसि त कमदार, तो हिननि जे करे मुंहिंजी निंड फिटाई आहे। कमदार, तोखे शर्म न आयो? करम खान, माफ़ कजो, कमदार खे असां ई मजबूर कयोसीं। छो त मूंखे पूरी पक आहे त तव्हां वटि मुड़सनि जो क़दुरु आहे। ठीकु आहे, ॻाल्हि कयो। करम खाना, असां ढोर आंदो आहे, जेको दोस्त ॿाहिरि झलियो बीठा उहो तव्हां वटि बीहारणो आहे। बचल खान तव्हांजो बि दुश्मन आहे त असांजो बि दुश्मन आहे। बचल खान, सादिक जे चवण ते असां मथां नाहक ज़ुल्म कया आहिनि। असां बचल खान जी मिटी पलीत करण था चाहियूं। जेकॾहिं तव्हां साथ ॾिनो न त इहो बचल खान तव्हांजे क़दमनि में झुकाए ॾेखारींदासीं। बसि रुगो तव्हांजो हथ असांजे सिर मथां हुजे। कमदार, हिननि खां ढोर वठी वथाण ते ॿधराए छॾ। बचल खान, इहा ई हक़ीक़त आहे। जॾहिं मूं तोॾां दोस्तीअ जो हथ वधायो आहे त पोइ तोसां मुनाफ़िकी करण जो त को जवाज़ ई पैदा कोन थो थिए। ॾाढो जहिड़े नांग जो वक़्तु पूरो थी वियो आहे। करम खान, पूरो। हाणे न नांग जी मंडी चिथण जो वक़्तु अची वियो आहे। जल्द हिन नांग खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। तमामु जल्द करम खान, तमामु जल्द। वीराणा, करम खान हाणे हर हद पियो पार करे। मूं तोखे अॻु में ई चयो हुयो इहो करम खान असांजे ॻोठ में अमन नथो चाहे। पर शायदि करम खान तोखे इहा ख़बर न आहे त ही ॾातू शरीफ़नि वारी ज़िंदगी तो गुज़ारे। पर पीराणा, जेकॾहिं बचल खान करम खान जे चवण ते असां मथां इल्ज़ाम हयो न त पोइ शायदि करम खान खे इहा ख़बर न आहे त ॾातू उहो शींहुं आहे जेको हिकु क़दम पोइते वञी आवाज़ छड़पड़ींदो आहे, जेको दुश्मन खे चीरे फाड़े विझंदी आहे। ॾातू खान, करम खान बचल खान जे दिलि में जे एॾी असां लाइ नफ़रत भरी आहे, पोइ मां तोखे चवंदुसि पंहिंजे अंदर जे शींहं खे जगाए। पीराणा, तोखे त ख़बर आहे न, जेकॾहिं मुंहिंजे अंदर जो शींहुं जाॻियो न त पोइ तुंहिंजो इहो करम खान ॻोल्हियो कोन लभंदो। पर पहिरियां हली बचल खान सां मिलूं। उहो कहिड़ी तो ॿोली ॻाल्हाए? अदा मां बि ईअं ई थो चवां
त पहिरें हली बचल खान सां मिलूं त हू छा थो चाहे। ठीक है बिराना, पोइ चलूं। धणी छा ॻाल्हि आहे, उदास छो आहीं? कुझु मूंखे बि त ॿुधाए। धणी कहिड़ो दर्द अथई जो अकेलो बर्दाश्त पियो करे? मूंखे बि उन दर्द में भाईवार करे। भॻवान जो वास्तो अथई साईं, भॻवान जो वास्तो अथई, ॿुधाए त थियो छा आहे? कमला तो घणा ई सूर सथा आहिनि। अंदर में हिन बढ़ंदड़ दर्द जो मसो मूंखे अकेलो ई वठण न। कमला छो धणी, जिंदगी जा ॾुख ऐं सूर असां ॿिन्हिनि गॾिजी छठा आहिनि। अॼु ईअं छो? ॿुधाए धणी ॿुधाए। किथे ईअं न थिए जो तुंहिंजूं हालियूं अखियूं ॾिसी हिन कमला जो जीव जुड़ी पवे। ॾुखनि खे शाबास जन मूं सां गॾिजी घारियो। हू हलिया वञनि हो तॾहिं ई रहनि मुंहिंजे पास। जॾहिं पिणनि सां मिलियासीं त वीचारा विया हलिया। साईं भॻवान जो वास्तो अथई, बेतन में न ॿुधाए, मूंखे खोले ॿुधाए। ॿुधाए अॼु ओचितो एतिरो दर्द तो वटि किथां आयो जेको मुंहिंजे जीअ खे जोड़े थो? हा कमला, बराबरि जीअ झुरी पवंदा आहिनि जॾहिं हेॾे वॾे संसार में मन अकेलो थी भटकंदो आहे। कमला जीअ त झुरी पवंदा न। ऐं कमला, इंसान खे जॾहिं इहो अहसासु ॾींहुं राति खाईंदो रहंदो आहे हू बग़ैर पीढ़ीअ जे, बग़ैर औलाद जे हिन दुनिया मां ध्यानत करे वेंदो। उनखे कोई यादि करण वारो बि न हूंदो। बस कर धणी, बस कर। हज़ार कोशिशुनि खां पोइ बि ईश्वर मुंहिंजी कुक शाही न कई। माइटनि जा मेड़ा चवंदी रहियसि, ॾींहुं राति प्रार्थना कंदी रहियसि त भॻवान मुंहिंजी झोली भरे, पर पोइ बि मां निराश रहियसि। छा मुंहिंजी दिलि पथर जी आहे? मूंखे को बि अछड़ न हूंदो मुंहिंजी बेवसीअ जो। मां टुटल आहियां आंधड़ा धणी, मां टुटल आहियां भगल थांव जी। न रो कमला, न रो। ईश्वर नाराज़ न थी पए। हिकिड़ो दफ़ो ॿीहर उमेद जो ॾींहुं ॿारे था ॾिसूं। कमला अॼु मुंहिंजी शींद ते हथु रखी मुंहिंजा वचन कर त तूं बि शादी ज़रूरु कंदे। मुंहिंजी ख़ातिर खण मुंहिंजो कसम त तूं बि शादी ज़रूरु कंदे, औलाद जी ख़ातिर। हाँ चाचा फोग, केड़ा हाल है? बस यार ढोलू, मेरा हिसाब पिया ॾींहं पूरा कयूं। हाँ चाचा फोग, तुझी उम्र जा त असां ॻोठ मूं सभु विया, तूं हिकिड़ो त हाणे बच्चो आहीं। चाचा फोग अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर यार। बाबा ढोलू, तूं अञा बाबा ॿार आहीं, तोखे ज़माने जे ॿारनि ऐं सूरनि जी कहिड़ी ख़बर आहे? हल ख़ैर, मूंखे इहो ॿुधाए त तूं वएं काॾे पे? चाचा फोग बिड़ई विस पे काथे त वेलो टारे अचां। छो पंहिंजो अटो खुटी वियो अथव छा? चाचा फोग अटो त जाम पियो आहे, पर पचाए केरु? अॻे त अधी हूर हूंदी, विचारी ड्रगड़ियूं हणी ॾींदी, खाईंदा हुआसीं। हाणे केरु पचाए ॾिए साईं? हाणे त ॻोठ में कंहिं वटि ड्रगड़ी पचाइण जी बि उमेद न आहे। अड़े तव्हां बि त शुक्र खे लतूं आहियूं न। हूअं बि तव्हांखे माई मितेरी मानी पचाए त ॾींदी हुई न। चाचा सच पुछी नी, मामी मितेरी वीचारी अॼु खैरात जी मानी बि ॾेई वई। अच्छा, माना त हाणे तव्हांजो गुज़र सफ़र आहे खैरात जे मानीअ ते। हाँ त पोइ सुठी ॻाल्हि आहे। इहो चाहे फोग तव्हां खैरात जी मानी कंहिंखे ॾींदा हो? पहिरां ई त हक़ पाड़े वारनि जो अथव, हिकिड़ो पाड़ो वरी ॿियो माज़ूर। खैर तूं त थे माज़ूर, भला मामा बि माज़ूर आहे छा? ॾियाड़ी त बाबा वॾी हणंदो आहे त मुंहिंजी सांखड़ सां देह लॻल आहे।
चइबो पाण में वेठा आहियूं। हाणे जे वञी शहर में वञी मां पिना त लांताणू त तव्हां ते ईंदो। बाबा असांखे ई घर में मानीअ लाइ कीअं थी मिले, वरी तोखे कीअं मानी खाराइण जो आसरो ॾियां? चइबो बराबरि मां पचाए तव्हांखे अलाए नाले ते ॾेई वञा। तोबा तोबा तोबा, वाह सॼी संगत जो हाल पूरो आहे। वञ करम खान, हाणे इजाज़त ॾियो। तव्हांजी वरी वरी महिरबानी। बचल खान, वञण खां पहिरियां अञा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे जेका मां तव्हांजे साम्हूं आणणु थो चाहियां। मिठल, बचल खान, ही उहो ई बोरची आहे जंहिंजे हथां सोभारो सांवल खे मारण पियो चाहे, ऐं पोइ सोभारो हिन बोरचीअ खे मारण लाइ वॾा जतन कया, पर ही बोरची मुंहिंजे हथ अची वियो ऐं मां उनखे बचाइण जी पूरी पूरी कोशिश कई। अरे बचल खान, उन में मुंहिंजी का बि ग़लती न आहे। जो इहो कमु न कयां त सोभारो मूंखे माराए छॾिया। मिठल, बाबा हिन बोरची खे वठी वञ। करम खान, इहो त मूंखे पहिरियों ई शक हो। इहो सोभारो कॾहिं बि असांजो सजण नथो थी सघे, पर अॼु जेको तूं सबूत ॾिनो आहे उन सां इन ॻाल्हि जी पक थी वई आहे त सोभारो असांजो वॾो दुश्मन आहे, ऐं हाणे इन सोभारे खे ज़िंदा रहण जो को बि हक़ न आहे, छो त असांखे पक्को सबूत मिली चुको आहे। सोभारे जे इन्हनि करतूतनि जे करे मूं सोभारे मां हथ पटे छॾिया। माण्हुनि ते ज़ुल्म सोभारो पियो करे ऐं बदनाम वरी मां पियो थियां। इन ई करे सोभारे खां मूं हमेशा हमेशा लाइ मुंहुं ई मोड़े छॾियो। करम खान, तव्हां पंहिंजी दोस्तीअ जो हक़ अदा करे छॾियो आहे। हाणे मुंहिंजी औताक जा न सिर्फ़ पर मुंहिंजे दिलि जा दरवाज़ा बि तव्हां लाइ हमेशा हमेशा लाइ खुलियल आहिनि। तव्हां मुंहिंजो वॾो मुझारो मिटाए छॾियो। करम खान, तव्हांजी महिरबानी। बचल खान, इहे ई त तव्हांजा वॾा वॾा। वरी बि तव्हां मुंहिंजे तॾे ते अची जेको मुंहिंजो मान मथां कयो आहे न, इहो मां कॾहिं विसारे कोन सघंदुसि। आऊं चवां थी अॼु बचल खान सां वञी ॻाल्हाए। जेके दहली जा ठग असांजे पाड़े में अची वेठा आहिनि उन्हनि खे हाणे लॾाए था। मार का खुदा जी पहन असांखे त बेज़ार करे छॾियो अथनि। पखिरियाणी, तूं बि कमाल थी करी। बचल खान मुंहिंजे चवण ते माण्हुनि खे लॾा खणाईंदो छा? ॻाल्हि ॿुध, असां में रोज़ इहा खिटपिट लॻी पई आहे। जेकॾहिं हिते ही हूंदा, इहा खिटपिट असां में रोज़ लॻी पई आहे। इहे मुआ हिते वेठा हूंदा न, इहो झेड़ो कॾहिं ख़तमु थींदो ई कोन। अमा, तूं बि हर रोज़ कंहिं न कंहिं सां झेड़ो कंदी आहीं। पोइ छा सॼे ॻोठ खे लॾो खणायूं? फुफी त चाहे थी सॼो ॻोठ ख़ाली हुजे ऐं हिन घर में तूं ऐं मां बि न हुजो, पर फुफी जो हुकुम हले। ऐं चुपड़ी, तूं त बस कर हिते।
हिकिड़ी निभागी मितेरी मुंहिंजो मथो ख़राब करे छॾियो वरी तुंहिंजी त टें 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 लॻी पई आहे बस कर हाणे छोरी तूं त माठ कर त मितेरी जूं कसूर तो मां न कढे ऐं हाणे बस कर बस इन मितेरी खे त मुंहुं ॾेई वेंदुसि पर ॾिसजांइ सुभाणे बचल खान वटि दाही थींदई पोइ मूंखे न चइजांइ अमा पोइ अहिड़ो कमु करी छो थी जो असां दाऊं खणी वञी बचल खान वटि पुॼूं अखियुनि सां ॾिठो ई न अखियुनि सां मार पैसे किचिरो खणी मुंहिंजी झोली में विझुसि पोइ मां चुप करे वेहा हणासि न मोचड़ो मुंहं में जेकॾहिं तूं हुनजे घर जे दर ते किचिरो फिटो कंदी हू त हाणे घोड़ा कंदा न दाहूं त कंदा न छो किचिरो त असीं पहिरीं बि उते उछलींदा हुआसीं अमा पहिरियां उते के रहंदो कोन हुयो हाणे जॾहिं रहण आया आहिनि पोइ पाड़े वारनि जो ख़्यालु कर न भले 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 तव्हां भले सभु उन जो पासो खणो पर आउं हुननि खे हिते हिकिड़ी घड़ी बि रहण कोन ॾींदुसि अफ़ाल अथनि को चिॿन धा मंडा न ॻाल्हाइण जी तमीज़ त न को छा रुगो झेड़ो न आउं हिते रहण कोन ॾींदीसांनि हा खैड़ो अॼु त मियां वॾा पेड़ कया थी असां न वॾा पेड़ चाचा सुधोमल मुंहिंजा पेड़ कॾहिं वॾा थिया मूंखे त ख़बर ई न आहे हाणे ढोलू चढ़िया धणीअ जो चवण जो मतिलबु आहे त मछ मछ असांजे घर में आयो आहीं चाची कमला कम मां वांदो थिया त काॾे निकिरां छा कयां छो ठिकल ढोलू खैर त आहे अड़ा तोड़ो इहो मामो रोलू हथ नथो वटा वई छा चाचा सुदामल हाणे बरंदी ते तूं बि तेल न हार यार छो ढोलू रोलू त तुंहिंजो मामो आहे न पोइ उनखे तुंहिंजो एहसास बि न थींदो चाची कमला एहसास सो बि मामे रोलू खे चाची कमला छो पई बबुरनि खां ॿेरनि जूं ॻाल्हियूं करी अरे सुनीअ जा त पोइ तव्हां ॾे न बचल खान खे पोइ ताक़त घुराए अहिड़ो कुटको ॾींदो जो वञी थिया खैड़ न चाचा सुदामल न हाणे जे मुंहिंजे मामे रोलू खे मुंहिंजी ख़बर पई त कंहिंखे दांत हुजे मूंखे त हू उफट राति जो निंड में घुटो ॾेई मारे छॾींदो अल्लाह रे एॾो पापी अधे उड़छ वारा हूंदा हा त तव्हां सभु केॾा ख़ुशि हूंदा हो कमला कमला घर उथी घर भातियुनि सां ही वेचारो ढोलू त रुली सफ़ा तबाह थी वियो धणी ईअं छो थो चवे असां बि त ढोलूअ जा पंहिंजा आहियूं न मां बि त तव्हां ॿिन्ही खे पंहिंजो सम्झंदो आहियां तॾहिं त सिधो तव्हां वटि चांहि पियण आयो आहियां हा हा ढोलू छो न तोखे चांहि जाम पीआरींदसि खोड़ चांहियूं न कमला न चांहि जी ज़रूरत न आहे हाणे ठेकड़ पहिरियों रोटी खाऊं त पोइ चांहि बि पीऊं था सम्झी ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।